नासिम ख़ास में आल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾे ते सरकारी मुलाज़मनि पारां मुतालबनि जी मणता लाइ समूरनि सरकारी इदारनि में कम छॾे हड़ताल की वई आहे। तफ़सील वधीक मालूम कयो तालिब शरका जी तालिब। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेपुखा ज़िले जे 42 मुख़्तलिफ़ सरकारी ऑफिसनि जी जेको आहे पेंशन जे जेका सिंध हुकूमत पारां पेंशन जी नई पॉलिसी जोड़ी आहे उनजे ख़िलाफ़ जेको आहे सरकारी मुलाज़मनि पारां तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा करे बुख हड़तालूं कई वयूं आहिनि। उनमें मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे जीअं रेवेन्यू आहे, तइलीम खातो आहे, एग्रीकल्चर खातो आहे, ॿिया खाता आहिनि जंहिंजा सभई मुलाज़िम हिन वक़्तु सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त जेका पेंशन पॉलिसी आहे सिंध हुकूमत उहा कारो कानून तहत पॉलिसी मुक़ररु कई वई आहे जेका असां मरण घड़ीअ ताईं क़बूल न कंदासीं ऐं इहा असांजो एहतजाज जेको आहे जारी रहंदो। हिननि 27 तारीख़ ताईं एहतजाज जे वधीक लाइ अमल ॾींदे इहो मुतालबो कयो आहे जेको सुभाणे मेपुखा ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बलदियाती इलेक्शन ज़मनी इलेक्शन थी रही आहे। उन्हनि में बि जेको आहे हिसो वठण खां लातल के जो इज़हार कंदे हिननि बाइकाट जो ऐलान कयो आहे त असां उन में कंहिं सूरत में जेको आहे ड्यूटियूं न कंदासीं। उनजी जाइ ते हिन वक़्तु सरकारी जेके अमलदार आहिनि उन्हनि में इलेक्शन ड्यूटियुनि जे लाइ जेको मुक़ररु अमलो करण लाइ सख़्तु परेशान ऐं सिलसिले में मतल आहिनि। उनमें उन जाइ ते प्राइवेट उस्तादनि ऐं प्राइवेट माण्हुनि खे ड्यूटियुनि में लॻाइण में मसरूफ़ आहिनि। जी तालिब बाबा जी महिरबानी।